नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त बडाणी में हद दख़लनि ख़िलाफ़ लाइब्रेरी मौला ऐं सूमरा मौला जे रवासियुनि जो एहतजाज। बडाणी शहर में कब्ज़ाखोरनि शहर जे घटनि में दुकान रेड़ा ऐं थला हणी पंहिंजा डेरा जमाए छॾनि। इंतज़ामिया ख़ामोश शहरनि अला वरायो सूमरो, बशीर अहमद सूमरो, सुधीर अहमद भुट्टो, साईं बख़्श भुट्टो ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाईंदे चयो त कब्ज़ेखोरनि बडाणी शहर जे रोडनि दुकान ठाहे छॾिया आहिनि, जंहिंजे करे असांखे अचण वञण में तकलीफ़ थिए थी। जॾहिं त असांजा माण्हू बीमार थी वञनि त शहर जे घटनि में हद दख़लनि जे आज़ार करे कलाकनि जा कलाक गाॾियूं बीहजी वञनि थियूं, जंहिंजे करे केतिरा ई मरीज़ तड़पी थी वञनि था। इन्हनि चयो त असीं DC कश्मीर मनवर अली मिठाणी इंस्पेक्टर इंक्रोचमेंट खे अपील करियूं था त फौरन नोटिस वठी कब्ज़ाखोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे कब्ज़ा ख़त्म करे असांजी बेचैनी ख़त्म कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।